रते देरो भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु नौजवान क़तल, ॿियो ज़ख़्मी थी पियो। रतो देरो भरिसां ॻोठ तैयब में हथियारबंदनि जी फायरिंग में 16 वरियनि जो नूर हैदर पुटु मुजाहिद हुसैन चनो क़तल थी वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे रतो देरो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फारूक अली हाजाणो। जी फारूक, छा तफ़सील आहिनि? इनाइला बिल्कुल रतो दरो भरिसां ॻोठ ते में हथियारबंदनि जी फायरिंग में 16 वरियनि जो नूर हैदर पुटु मुजाहिद हुसैन चनो क़तल थी वियो, जॾहिं त 14 वरियनि जो बाबर हुसैन सुहाग सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। मक़तूल नौजवान जो लाश ऐं ज़ख़्मी खे तालका अस्पताल रतो देरो आंदो वियो, जितां मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वाफ़िन हवाले कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मी नौजवान जी हालत गड़ती जोगी हुअण सबबि लाड़काणो मुंतक़िल कयो वियो। जी महिरबानी फारूक, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।